सखर बैराज दुनिया के अहम शाहकारनि मां हिकु आहे। हिन बैराज जी तामीर जो उन वक़्त जी अंग्रेज़ सरकार के ख़्याल आयो ऐं हीअ स्कीम 1904 में सुपरिटेंडिंग इंजीनियर डॉक्टर सैमरस हुकूमत हिंद जे ध्यान ते आंदी ऐं 1910 में सरकार ॾाढो बाज़ाब्ता तौर बैराज जी अॾावत जी तजवीज़ रखी वई, जंहिं बैदि घणे गौर वीचार खां पोइ 1916 में अंग्रेज़ सरकार हिकु कमेटी ठाही ऐं बैराज जी तामीर बाबति फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहिण जो हुकुम ॾिनो वियो ऐं इन हीअ कमेटीअ बैराज जी तामीर जी सिफ़ारिश कंदे कमु शुरू करण लाइ रिपोर्ट हुकूमत हवाले कई। पर पहिरीं जंग अज़ीम लॻण सबबि बैराज जी तामीर जो कमु 1918 ताईं मुलतवी कयो वियो ऐं उन दौरान मिस्टर ए सखर बैराज मां निकिरंदड़ 7 कैनालनि जो नक्शो तैयारु करे हुकूमत अॻियां पेश कयो ऐं 1923 में सेक्रेटरी हिंद बैराज जी तामीर जी बाज़ाब्ता तौर मंज़ूरी ॾिनी ऐं जुलाई 1923 में पहिरियां त बैराज कॉलोनी जी तामीर जो कमु शुरू थियो त जीअं इंजीनियर ऐं सरकारी कारिंदा उते रही सघनि। उन जी तामीर बैदि 1926 में सखर बैराज जी तामीर जो कमु बाक़ाइदा शुरू थी वियो ऐं उन सां गॾोगॾु बैराज मां निकिरंदड़ 7 कैनालनि जी बि खोटाई शुरू कराई वई ऐं 13 जनवरी 1932 में वायसराय लॉर्ड वेलिंगडन हिन सखर बैराज जो इफ़्तिताह कयो। उन वक़्तु बम्बई जो गवर्नर लॉर्ड लाइड हो, जंहिं करे हिन बैराज जो नालो लाइड बैराज रखियो वियो। सखर बैराज मां मजमूई तौर 7 कैनाल निकिरनि था, जंहिंमें साॼे पासे खां 3 ऐं 4 कैनाल खाॿे पासे खां निकिरनि था। सखर बैराज 66 दरवाज़नि ते मुश्तमिल आहे ऐं हिन जी तामीर ते उन वक़्तु लॻभॻि 20 करोड़ रुपया ख़र्च आयो ऐं 1932 में तामीर थियल सखर बैराज खे हिन वक़्तु 81 साल गुज़री चुका आहिनि। आबपाशी माहिरनि जो चवणु आहे त सखर बैराज जे 60 सालनि ताईं गारंटीअ वारे वक़्त खां लॻभॻि 20 साल वधीक गुज़री विया आहिनि ऐं 1984 में सखर बैराज जे हिकु दरवाज़े जे टुटी पवण बैदि 2004 में दरवाज़नि आॾो पियल खॾनि तोड़े 2010 वारी वॾी ॿोॾि सबबि बैराज खे काफ़ी नुक़सानु पहुतो आहे ऐं उन्हनि नुक़साननि खे तोड़े बैराज जी मुदत खे नज़र में रखंदे आबपाशी माहिरनि ते ॿधल टीम जोड़े परॾेही कंपनियुनि सां गॾु सखर बैराज जी मरम्मत ऐं पाणी असुल 15 लख क्यूसिक्स वारी गुंजाइश ते आणण लाइ फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहिण ऐं मॉडल स्टडीअ लाइ कमु शुरू करायो वियो आहे। 18 महीननि खां हलंदड़ इन जे कम खे पूरो करण लाइ वधीक 6 महीना घुरिया विया आहिनि त जीअं फिज़िकली उन समूरे कम जो जाइज़ो वठी हतमी रिपोर्ट ठाहे सघिजे। इब्तिदाई तौर मरम्मत ऐं बैराज जी बहाली तोड़े पाणीअ जे असुल वहिकरे 15 लख क्यूसिक्स बैराज मां गुज़ारण जी गुंजाइश ते आणण लाइ 30 अरब रुपया ख़र्च अचण जो काथो लॻायो वियो आहे। पर उन दौरान क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह हिकु ख़त लिखी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खां मुतालबो कयो आहे त सखर बैराज जो मुतबादिल हिकु नओं बैराज तामीर करायो वञे, छाकाणि त सखर बैराज 2 झटकनि खां पोइ 3 झटके जी सट न सही सघंदी। मैंने इस पे काफ़ी अरसे से इस बात पे मैं बातचीत कर रहा था और आखिरी इसी नतीजे पर पहुंचा कि जी सखर बैराज अगर किसी वक्त कोलैप्स हो जाती है तो सिंध तो ख़त्म हो गया, फिर सिंध सदियों तक पीछे चला जाएगा और फिर इतना बड़ा नुकसान होगा कि हम अफोर्ड नहीं कर सकते। तो इस वजह से मैंने देखा कि सखर बैराज का जो टेन्यूर है, जो टाइम लिमिट है, वो 60 साल थी, उससे 21 साल हम आगे बढ़ चुके हैं। 2 अटैक हो चुके हैं सखर बैराज पे। एक 84 में हुआ था और एक गेट टूटा था तो उस पर रिपेयर हुई और सारे गेट और वेट चेंज हुए। दूसरा 2004 में हुआ था जो परवेज़ मुशर्रफ के ज़माने में। अब जो एक्सपर्ट्स हैं वो कहते हैं कि अभी अगर कहीं खुदा न खासा कहीं भी कुछ हो गया तो ये बैराज का बचना बिल्कुल खिलौने की तरह वो टूट जाएगी और फिर हमारा सारा जो सिस्टम है, मैं आपको सिर्फ इतना बताऊँ कि रोड़ी केनाल बदीन को पानी देती है, टंडो मोहम्मद खान बदीन, और नारा केनाल उमरकोट और सांगढ़ से उमरकोट तक पानी देती है और यहाँ से खीरथर बलूचिस्तान तक पानी देता है।
राइस कैनाल लाड़काना और दादू के किस्से से, दादू कैनाल दादू और उससे आगे सेवन तक जाती है। तो 1,50,00,000 एकड़ ज़मीन राजी आबाद करती है। टोटल 2,07,00,000 इस वक्त एग्रीगेटेड है। उसमें से 57,000 दो बैराजेस कर रही है, कोटड़ी बैराज और गुड्डू बैराज 57,00,000, बाकी 1.5 करोड़ सक्खर बैराज करती है। ये समझ लें कि 66% से भी ज़्यादा 75% जो है वो सक्खर बैराज पे है। तो इस वजह से मैंने सोचा कि मैं वफाकी हुकूमत को ख़त लिखूँ एज ए लीडर ऑफ अपोजिशन। मैंने मियाँ साहब को ख़त लिखा, उसके बाद मैंने CM सिंध को भी उसकी कापी दी। CM सिंध से मैंने मीटिंग की और उस मीटिंग का नतीजा ये निकला कि कल 1 बजे हमने मीटिंग रखी है, जिससे पंजाब के भी कुछ हम जो बैराजेस में एक्सपर्ट्स हैं उनको भी बुलाया है, सिंध के भी साबिक सेक्रेटरीज हैं एक्सपर्ट्स हैं उनको भी बुलाया है, और जो सीनियर एजुकेशन ऑफिशियल है उनको भी बुलाया है। हमने ये चीज़ मैंने स्टार्ट करा दी है कि इस पे हम वर्क करें, इसकी फिजिबिलिटी के लिए क्या करना है। तो ये बैराज नया बनेगा, ये रिपेयर नहीं हो सकता, तो उसके लिए फिजिबिलिटी बननी है कि ये बैराज कहाँ बने, क्योंकि जो स्ट्रक्चर बना हुआ है जो कैनालों का वो तो तब्दील होने का तस्वर नहीं है। तो ऐसी जगह बनाई जाए कि वो स्ट्रक्चर डिस्टर्ब न हो और वो पानी इसी सूरत में चलता रहे। सिंध जा आबपाशी माहिर बि नई बैराज जे तामीर जे मुतालबे सां गॾु पुराणे बैराज जी मरम्मत में ज़रूरी करार ॾिनो। त ही बैराज जेकॾहिं हींअर बि जेका स्टडी कई वञे थी, हिन जूं 3 स्टडियूं गुज़री चुकियूं आहिनि। पहिरीं स्टडी थी आहे कोई 80s में, उहा कई हुई पंहिंजो MMP, ऐं उन खां बाद नेस्पाक वारनि उनखे सेकेंड करण लाइ ॻाल्हि ॿोल कई, ऐं उन खां बाद में वरी स्टडी थी, उहा कई सम्झो त असांजी फर्म आहे NDC, उन स्टडी कई जॾहिं डैमेज थियो हो राइट पॉकेट 2003 में, त 2004-05 में जे कमु हलियो पए जेको FW कयो पिए उन सां गॾु उहा स्टडी बि शुरू थी वई। त उन स्टडी खे पासीरो थी वियो। हाणे हीअ 3 स्टडी जेका आहे सा हले पई। 3 स्टडी जो हिननि खे टाइम ॾिनो कुल 18 महीना, ऐं जेको पूरो थिए पियो पंहिंजो मुंहिंजे ख़्याल आहे जून 2013 में ख़र्च बि ईंदो, पर उहा नई बैराज जेका आहे सा 1 ॾींहं में त कोन ठहंदी। इदरी साहब जिन बि चयो त 20 साल लॻनि। पहिरियों त उनजी फिजिबिलिटी ठाहियो, साइट सिलेक्ट कयो, सिलेक्शन ऑफ द साइट, हाणे किथे ठाहींदव, मथे वेंदव त केतिरो घणो मथे वेंदव, वरी मॉडल ते उनजो एक्सपेरिमेंट थियनि, उन खां बाद का फर्म उनखे एलोकेशन ॾिजे त बाबा नई बैराज तव्हां स्टडी करे ॾियो, उन खां बाद में अची इहा थींदी। पोइ वरी फंडिंग जो अरेंजमेंट, फंडिंग किथां थींदी उहो जुदा हिकिड़ो इशू थींदो, ऐं उन सां गॾु टाइम जेको आहे सो 20 साल घटि में लॻे, तेसि ताईं असांखे सक्खर बैराज खे 20 सालनि लाइ हलाइणो पवंदो। 20 साल वधीक असांखे खपनि, नई बैराज जे स्टडी शुरू करण खां पोइ बि 20 साल खपनि जो असां नई बैराज ठहण ताईं हिन बैराज खे हलाए सघूं, छाकाणि त 76 लख एकड़ ज़मीन जेका आहे सक्खर बैराज सैराब करे थी। हाणे उनखे तव्हां कंहिं बि हालत में इग्नोर नथा करे सघो। तव्हां उनखे एतिरी वॾी ज़मीन ऐं कैश क्रॉप वारी ज़मीन जंहिंमें तव्हांखे एक्सपोर्ट डॉलर्स में मिले थो पियो, उनखे तव्हां कॾहिं बि नथा विस्तारे सघो। तंहिंजे करे इन में असांखे 20 साल जो इहो एतिरो कमु करणु खपे जो 20 साल या 30 साल इहा बैराज हली वञे। पर हीअ ॻाल्हि जेका आहे नई बैराज वारी विसारणु न खपे। इहो बि ॿुधाईंदो हलां त जेका हिननि 30 अरब या 33 अरब रुपया हाणे ॾेखारी आहे कास्ट, उन्हनि जो स्पेन पीरियड, टाइम पीरियड जेको आहे 5 साल आहे। हाणे 5 सालनि में मुंहिंजे अंदाज़े मुजिबि उहा कास्ट वञी 60 लख या 50 अरब रुपया या 60 अरब रुपया वञी वेंदी। वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला खे लिखियल ख़तनि बैदि सिंध जे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जी सदारत में अहम इजलास थियो, जंहिंमें अपोजिशन लीडर सैयद खुशी शाह समेत सिंध ऐं पंजाब जे आबपाशी माहिरनि शिरकत कई। सक्खर बैराज जी मौजूदा सूरतहाल तोड़े नई बैराज बाबति ब्रीफिंग ॾिनी वई ऐं हलंदड़ स्टडीअ बाबति वॾे वज़ीर खे आगाह कयो वियो। सिंध जी 75% ज़मीन आबाद कंदड़ सक्खर बैराज जी बहाली ऐं नई बैराज जी अदावत बाबति अञा ताईं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पारां को बि क़दम
या अॻ भराई साम्हूं न आई आहे। तंहिं करे सिंध मां चूंडियल क़ौमी असेंबली जे मेंबरनि ते ॿियनि जी भेट में वधीक फ़र्ज़ आयत थिए थो त हू वज़ीर आज़म जो हिन तरफ़ ध्यानु छिकाइनि। कैमरामैन सईद दोस्त सां गॾु जान मोहम्मद नायक, KTN न्यूज़।